बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में वेगे भाउ वॾे भाउ खे क़त्ल करे छॾियो। गुजगोह में दफ़नाइण जी कोशिश। पुलिस कब्रिस्तान पहुची लाश तहवील में वठी छॾियो। केस दाख़िल, जवाबदार गिरफ़्तार। इन सिलसिले में SHO सिविल लाइन नेमतुल्ला खावड़ जो चवण हो त मक़तूल नौजवान के माटेले भाउ जवाबदार बशीर बिरोही क़त्ल कयो आहे। जॾहिं त जवाबदार क़त्ल करण बाद लाश के गुजगोह में दफ़नाइण जी कोशिश कई। केस दाख़िल करे वरितो आहे। वधीक जांच बि हलंदड़ आहे। होॾां पुलिस पारां मक़तूल जी ज़ाल खे बि पुछा ॻाछा लाइ हिरासत में वरितो वियो आहे। चुल वेझो तेज़ रफ़्तार डाटसन ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर। औरत ऐं मासूम ॿार समेत 3 ॼणा फौत। डाटसन ड्राइवर फरार। हादसे में फौत थींदड़नि जी सुञाणप सियाणी ज़ाल मुनीर बुगटी ऐं डेरा बुगटी वासी गदाली बुगटी तौर कई वई आहे। गदाली बुगटी खे ज़ख़्मी हालत में अस्पताल आंदो वियो हो, जिते हू ज़ख़्मनि जी सट न सही सघियो ऐं संदसि साह जो सॻो टुटी पियो। जैकबाबाद में सिंध TV न्यूज़ जे कैमरामैन सज्जाद अहमद गोलो जो वॾो भाउ इसरार अहमद गोलो डिघो अरसो बीमार रहण बाद 50 वरहनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मदरसा कासिमुल उलूम फैमिली लाइन में जनाज़ा नमाज़ अदा करण बाद खे सबाणे कब्रिस्तान डेरा अलायाद में मिटी माओ हवाले कयो। छुलचे गोठ वज़ीर खान खोसो जे रहवासिन ताज बीबी, ख़ालिद महमूद, आबिद अली ऐं ॿियनि पारां 80 जरेब ज़मीन ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवण हो त अब्दुल गनी, हमादुल्ला, उबैदुल्ला, अब्दुल वाहिद, सनाउल्ला, मुनीर अहमद ऐं मंजूर अहमद असांजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहिया आहिनि। ज़मीन असांजे वालिद जी आहे। असां वटि खाता बि मौजूद आहिनि। हुननि अपील कंदे चयो त असांजी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो। जैकबाबाद में बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ अली मोहम्मद अवामी पार्टी पारां दिलमुराद लाशारी, बिलावल दश्ती ऐं ॿियनि जी अॻवानी में टुकुंडे बाग खां एहतजाजी जुलूस कढियो वियो। मुज़ाहिरीन पारां शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च, सेप्को जे करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुज़ाहिरीन हथनि में मीटर ऐं बल्ब खणी अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो। अॻवाननि जो चवण हो त एशिया जे गरम तरीन इलाइक़े जैकबाबाद जे शहरनि खे रिलीफ फराहम कयो वञे ऐं लोड शेडिंग ख़त्म करे शहरनि खे सुख जो साह खणण ॾिनो। जहानवा भरिसां वकड़ो लिंक रोड ते 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। 35 वरनि जो नौजवान बख्शल बिरोही फौत, हिकु ज़ख़्मी। लाश घर पहुचण ते घर भातियुनि में रोज राड़ो। हमायूं में घिटी जे मामले तां सदाया ऐं पाहवर बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। लठियुनि ऐं सुरोठनि जे आज़ादाणे इस्तेमाल में 2 औरतनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। पुलिस झेड़ो बंदि कराइण लाइ 2 धुरियुनि जे 6 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। चक मां कुझु ॾींहं अॻु अगवा थी वियल सहाफ़ी गुलज़ार सेठार जो पुट ऐं भाणेजो बाज़ियाब थी घर पहुची विया। पुलिस पारां नींगरनि खे कोट शाहू वारे इलाइक़े मां बाज़ियाब कराइण जी दावा। मसू भुरगड़ी खां छटन पीर दरगाह रोड जो कम वरहनि खां सियासी इख़्तिलाफ़नि सबब रोलड़े जो शिकार। सियासतदाननि विच में तकरार सबब मसू भुरगड़ी जा केतिराई ॻोठ रोडनि खां महरूम। इलाइक़े वासिन सत्तार अबड़ो, महबूब सिपियो ऐं हाजी कुतुबुद्दीन जोने जो चूंडियल नुमाइंदनि खां घुर कंदे चयो त रोडनि जो कम मुकम्मल करायो वञे त जीअं इलाइक़े वासिन खे सहूलतूं मैसर थी सघनि। बोज़दार वॾा में पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान रईस जावेद ख़ान बोज़दार सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बोज़दार वॾा टाउन कमेटी खे टोड़ण वारो ख़्वाब कॾहिं बि साबियां थियण न ॾींदासीं। 5 सालनि में टके जो कम न कंदड़ चेयरमैन बोज़दार वॾा टाउन कमेटी खे टोड़ण चाहे थो, जेको उन जी नाअहली जो चिटो सबूत आहे। कोबावड़ो में चोरी वापसि न कराइण ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ते चाचड़ बिरादरी जो कमू शहीद पुलिस चौकी इंचार्ज अल्लाह जवायो रिंद ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़ गुलहसन चाचड़, महराब चाचड़ ऐं लाल बख्श चाचड़ जो चवण हो त 8 ॾींहं अॻु असांजे घरनि मां चोर सोलर प्लेटूं लाहे खणी विया। फरियाद बावजूद पुलिस चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। चोरनि मां हिकु ॼणे जो मोबाइल असांजे घर में किरी पियो हो, जेको बि पुलिस हवाले कयो आहे ऐं चौकी इंचार्ज ॾांहुं वञूं था त असांखे जेल में विझण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि घुर कई त चौकी इंचार्ज ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फराहम कयो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।